अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। खिप्रो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में ईद उल अज़हा मज़हबी जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। ईद जे मौक़े ते कुंभार बिरादरी सदियुनि खां पंहिंजी रवायत बरक़रार रखंदे ईद जी निमाज़ अदा करण खां पोइ क़तारनि में बीह हिक ॿिए खे ईद जूं मुबारकूं ॾींदा आहिनि। इन मौक़े ते कुंभार बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त ईद ख़ुशियुनि जो त्योहार आहे। असीं सभु वेछा ख़तमु करे सभु हिकु थी वेंदा आहियूं। जेको क़ाबिल हूंदो उन खे ईद जे ॾींहुं हिक ॿिए सां मिलाए भाकर पाई खीर खंड थी वेंदा आहियूं। ईद जे ॾींहं ते क़तारनि में ईद मिलण सां बिरादरी में ॿधी जो इज़हार थींदो आहे त असीं सभु हिकु आहियूं। क़तारनि में बीहण सां सभिनी खे ईद बि मिली वेंदी आहे ऐं हिक ॿिए सां हाल अहवाल बि थी वेंदो आहे। ईद ख़ुशियुनि जो त्योहार आहे ऐं पंहिंजनि सां गॾु मल्हाइण में मज़ो ईंदो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।